अज असांजी मंजिल एक अहिड़े माग जे तरफ़ हुई जंहिंजो शुमार असांजी शाहूकार सिंध जे अहद माज़ी जे शाहूकार ऐं जदीद शहरनि में थींदो हो। ही माग शहदादपुर जे मशरिक़ में 8 मेलनि जे मुफ़ासिले ते हिक वॾी एराज़ी ते मौजूद आहे। हिन माग खे बांभरा, दलोर जा दड़ा, बरहमण आबाद या मंसूरा जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिन शहर जी खोटाई सभ खां पहिरीं 1854 ईस्वी में रिचर्डसन ऐं बेलासिस कई ऐं हिन माग बाबति संदुन रिपोर्ट रॉयल एशियाटिक सोसाइटी लंडन जे जर्नल में 1857 में शाया थी। बाद में हिते मुख़्तलिफ़ दौरनि में खोटाई थींदी रही ऐं हितां मिलंदड़ समूरो सामान ब्रिटिश म्यूज़ियम में रखायो वियो। चवनि था त पुराणे वक़्त में ही शहर 12 चौरस किलोमीटरनि ते मुश्तमिल हो। हिन शहर जे ॿाहिरां हिकु वॾी शहर पनाह पिणु हुई जंहिंजा आसार हिन वक़्त बि मौजूद आहिनि। चवनि था त ही शहर तॾहिं आबाद थियो जॾहिं हाकड़ो दरिया हितां खां वहण शुरू थियो ऐं दरिया जे करे ही शहर हिकु वॾो तिजारती मर्कज़ बणिजी वियो। चवनि था त राय साहसी जे दौरे हुकूमत में हिन शहर जो हुक्मरान अघम लुहाणू हो। उन वक़्त में ही शहर ॿुध मत वारनि जी हिकु वॾी बस्ती हो। पोइ जॾहिं राजा चच हुकूमत ते कब्ज़ो कयो त अघम लुहाणे इताअत खां इनकार कयो। आख़िर जंग लॻी ऐं जंग हलंदे अघम लुहाणे जी वफ़ात थी ऐं शहर राजा चच जे कब्ज़े में आयो। जीअं राजा चच बरहमण हो त हिन शहर जो नालो बरहमण आबाद पइजी वियो। हिन शहर जे नाले मुतालिक़ तारीख़ जे किताबनि में इहो पिणु अचे थो त ही शहर ईरानी बादशाह बहीमन उर्द शेर जे हुकुम सां तामीर थियो जंहिंजे करे मथस नालो बहीमन आबाद ऐं पोइ बरहमण आबाद मशहूर थियो। चवनि था त जॾहिं 712 में अरबन हिन शहर के फ़तह कयो त उन दौर जे गवर्नर मंसूर जे नाले ते हिन शहर जो नालो मंसूर मशहूर थियो। कुझु तारीख़दाननि जो इहो पिणु ख़्याल आहे त मंसूर ऐं बरहमण आबाद ॿई शहर हिक ॿिए खां कुझु फ़ासिले ते अलॻि अलॻि शहर हुआ, पर अक्सर तारीख़दान बरहमण आबाद ऐं मंसूरा खे हिक ई शहर कोठिन था। हिन शहर जी तबाही मुतालिक़ मुख़्तलिफ़ दास्तान मशहूर आहिनि। कुझु तारीख़दाननि जो ख़्याल आहे त ही शहर हाकड़े दरिया जे रुख मटाइण सबबि वीरान थियो, जॾहिं त कुझु तारीख़दान हिन शहर जी तबाही जो ज़िम्मेवार महमूद गज़नवी खे कोठिन था, जॾहिं त कुझु तारीख़दान हिन शहर जी तबाही जो सबबि कुदरती आफ़त पिणु ॿुधाइनि था। हिन शहर मुतालिक़ राजा दलोराय जे ज़ुल्मनि जा दास्तान पिणु मशहूर आहिनि
ऐं बादशाह दलोराय जे नाले सां हिन शहर खे दलोर जा दड़ा जे नाले सां पिणु सुञातो वञे थो। चवनि था त राजा दलोराय अरोड़ जे वीरान थियण खां पोइ हिते अची हिन शहर में वेठो, पर संदसि ज़ुल्मनि आख़िर हिन शहर खे बि नास कयो। हिन शहर में दाख़िल थियण सां ई हिकु वॾे बुर्जनुमा मुनारे जा आसार, हिकु क़दीम मस्जिद जा आसार ऐं वसी एराज़ी ते पखड़ियल ॻाढ़ियुनि सिरनि जा ढेर माण्हुनि जो ध्यानु पाण ॾे छिकाइनि था। हिते मौजूद बुर्जनुमा मुनारे बाबति तारीख़दान लिखनि था त ही क़दीम दौर में बुद्ध स्तूपा हो। चवनि था त क़दीम दौर में हिन शहर में बुद्ध धर्म जा माण्हू कसीर तइदाद में रहंदा हुआ, जंहिंजो यादगार ही स्तूपा आहे। चवनि था त हिते गौतम बुद्ध जी छार रखियल हुई, पर कुझु तारीख़दान उन्ही ॻाल्हि जी सदाकत जो इनकार कनि था। ही स्तूपा खे बि ज़माने जे गर्दिशनि घणो नुक़सान पहुचायो आहे, पर मौजूदा वक़्त में हिन जी ॿीहर मरम्मत कई वई आहे। जॾहिं अरबन मोहम्मद बिन कासिम जी अॻुवाणी में हिन शहर खे फ़तह कयो त हिते मस्जिद क़ाइमु कई वई ऐं स्तूपा वारी जॻह खे आज़ान गाह बनायो वियो, जंहिं ते चढ़ी करे मुअज़्ज़िन अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कंदो हो। हिते मौजूद मस्जिद लॻभॻ 113 फुट डिघी ऐं 73 फुट वेकरी हुई। हिन मस्जिद जी ओसारी सिरनि जी आहे। विच में छित खे सहारो ॾियण लाइ वॾा थंभ लॻल हुआ, जंहिंजा आसार हिन वक़्त बि मौजूद आहिनि। साम्हूं 2 महराब ठहियल अथसि। हिन शहर में खोटाई कंदड़नि खे 3 मस्जिदनि जा आसार मिलिया हुआ। उन्हनि मां ही मस्जिद उन दौर जी वॾी जामे मस्जिद हुई। मस्जिद जे खाॿे पासे में हिकु वॾे खूह जा आसार मौजूद आहिनि। ही खूह पिणु पकिन सिरनि सां ॿधल हो। मस्जिद जे साॼे तरफ़ खां हिकु मक़बरो ऐं क़ब्रस्तान आहे। मक़बरे ते 27 फॻण 2017 लिखियल हो, जेको ईसवी साल 1961 थिए थो। हिते हिन मक़बरे वारे बुज़ुर्ग जी
का बि तारीख़ मौजूद न आहे। तारीख़दान लिखनि था त मस्जिद ऐं स्टोपा वारो हिस्सो शहर जो मरकज़ी हिस्सो हो। आसारे क़दीमा जा माहिर लिखनि था त हिते गहरी खाई खोटण सां हिक ॿिए शहर जा आसार ज़ाहिर थियनि था। ईअं महसूस थिए थो त शहर जे मथां शहर आबाद हो। क़दीम शहर जी तमीर वॾनि सिरनि सां थियल हुई, जॾहिं त बैद में आबाद थियल शहर नंढिन सिरनि सां तमीर थियल हो। मस्जिद जे पासनि खां ई शहर जी खोटाई थियल नज़र आई, जिते पुराणनि घरनि ऐं उन जे नंढनि नंढनि कमरनि जा आसार वाज़े नज़र अची रहिया हुआ। हिते पानी जे नेकास जो नालियूं पिणु मौजूद हुयूं। हिननि कमरनि जे मुआइने सां इहो महसूस थी रहियो हो त क़दीम ज़माने में शाहानी ज़िंदगी गुज़ारण लाइ जिन सहूलतनि जी ज़रूरत हुई उहे सभु हिते मौजूद हुयूं। मस्जिद ऐं उन जे आसपास जे आसारनि जो मुआइनो कंदे जॾहिं अॻिते वधियासीं त वसी एरादी ते पखड़ियल सिरनि जा नंढा वॾा ढेर असांजा मुंतज़िर हुआ। ही पुराणे वक़्त जे महल माड़िन जा मलबा हुआ, जिते कॾहिं हिक शाहाना ज़िंदगी गुज़ारण वारा माण्हू आबाद हुआ, पर अॼु मलबे जो ढेर आहिनि। हिते असांखे थाऊं ठिकर घणी तादाद में टिड़ियल पखड़ियल नज़र आया। हिते मिलंदड़ थाऊं ठिकर ॿियनि भेणनि तां मिलंदड़ थाउनि ठिकरनि जी निस्बत वधीक थुल्हा ऐं मज़बूत मालूम थिया। असांखे हिते हिक जगह ते सड़ियल शयूं कसीर तादाद में नज़र आयूं। गुमान गुज़रियो त शायदि हिते हमला आवरनि पारां बाहि ॾिनी वई आहे, पर घणे गौर करण सां मालूम थियो त कॾहिं हिते ज़रूर का भट्ठी रही हूंदी, जिते धातनि खे पघारे सिक्का ठाहिया वेंदा हूंदा, छो त हिते सिक्कनि ठाहिण वारा सांचा बि घणी तादाद में टिड़ियल पखड़ियल नज़र आया। आसारे क़दीमा जा माहिर लिखनि था त उन्हनि खे हिन शहर जी खोटाई दौरान तांबे जा सिक्का घणी तादाद में मिलिया, जॾहिं त चांदी जा सिक्का कुझु तादाद में, जॾहिं त सोन जा सिक्का न हुअण बराबर मिलिया। हितां खां थोरो ई अॻिते सिंधु दरिया जे पुराणे वहकिरे जा निशान मिलनि था, जंहिं जे ॿिन्ही पासनि खां
साॻे नमूने जे सिरनि जे मलबे जा ढेर आहिनि। हिन दरिया जे निशाननि जो पीछो कंदे अॻिते वधिबो त हिकु ढंढ नज़र अचे थी। हीअ ढंढ शायदि उन ई पुराणे दरिया जी निशानी आहे जंहिं सदियुनि ताईं हिन शहर खे ख़ुशहाल रखियो ऐं बक़ौल कुझु तारीख़दाननि जे आख़िर में हिन शहर जी वीरानी जो सबबु बणियो। हिन शहर जे खंडरनि जो मुआइनो करे जॾहिं वापसी जो सफ़र शुरू कयोसीं त अॻिते लॻभॻि हिकु मेल जे मुफ़ासिले ते दड़नि जो हिकु ॿियो सिलसिलो नज़र अचे थो। मुआइने सां मालूम थियो त हीउ पिणु बरहमण आबाद जो ई को हिसो हो, जो हिते बि असांखे साॻे नमूने जूं सिरूं ऐं ॿिया थाऊं ठिकर नज़र आया। चवनि था त राजा ॾाहिर जे दौरे हुकूमत में सिंध जा 2 गादी जा हंध हुआ, हिकु अरोड़ ऐं ॿियो ही बरहमण आबाद शहर। राजा ॾाहिर साल जा कुझु महीना अरोड़ ऐं कुझु महीना हिते बरहमण आबाद में गुज़ारींदो हो। ही शहर असांजी शाहूकार सिंध जो हिकु क़दीम विरसो आहे। हिते कयल तहक़ीक़ घणी घटि आहे। हिन ॻाल्हि जी घणी ज़रूरत आहे त हिन माॻ खे ख़ासि अहमियत ॾेई हिते हिकु मुफ़सिल तहक़ीक़ कई वञे ऐं हिन अज़ीम तारीख़ी विरसे जी अज़ीम तारीख़ खे दुनिया अॻियां निर्वार कयो वञे।